पाकिस्तानी टीम इंग्लैंड का मैच भी खटे न सकी है। ICC वर्ल्ड कप में पाकिस्तान जो सफ़र ख़त्म, इंग्लैंड क़ौमी टीम के 93 रनसुन तां शिकस्त ॾेई छॾी है। ICC वर्ल्ड कप में पाकिस्तान जो सफ़र ख़त्म, इंग्लैंड क़ौमी टीम के 93 रनसुन तां शिकस्त ॾेई छॾी है। तव्हांखे आगाह कयूं पिया क्रिकेट वर्ल्ड कप की सेमीफाइनल में पहुंचण त परे, पर पाकिस्तानी टीम के इंग्लैंड 93 रनसुन तां शिकस्त ॾेई छॾी है। इंग्लैंड की टीम पहिरियां बैटिंग कंदे 337 रनसूं ठाहियूं। क़ौमी टीम 244 रनसुन ते ऑल आउट थी वही है। इंग्लैंड तरफा मिलियल 338 रनसुन के जवाब में पाकिस्तानी टीम 244 रनसुन ते ऑल आउट थी वही है। आगाह कयूं पिया क्रिकेट वर्ल्ड कप की सेमीफाइनल में पहुंचण त परे रहियो। इंग्लैंड टीम पाकिस्तान के वर्ल्ड कप के आखिरी मैच में भी शिकस्त ॾेई छॾी है। क्रिकेट वर्ल्ड कप की सेमीफाइनल में पहुंचण त परे रहियो। पाकिस्तानी टीम इंग्लैंड का भी मैच हाराए वही है। तफ़सील मालूम कंदासीं। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी संगे जॉइन किया है। मुजाहिद, छा चवंदा? जी बिल्कुल, ही 13 क्रिकेट वर्ल्ड कप की 44 मैच ही है। 44 मैच की पुरानी कामयाबी तो इंग्लैंड की थी है, पर पाकिस्तान की टीम की शिकस्त सां गॾु इंग्लैंड ऐं पाकिस्तान इन मेगा इवेंट का सेमीफाइनल वाली ड्रॉ का बाद थी विया आहिनि। तमामु बहितरीन नोट से इंग्लैंड की टीम इन मेगा इवेंट की पुरानी कई है। दिफाई चैंपियन की हैसियत सां आई, पर इन वक्त वह सेमीफाइनल लाइ भी क्वालिफाई न कर चुकी है। पर सब खां वधीक मायूस कारकर्दगी पाकिस्तान की क्रिकेट टीम की असांखे नज़र आई है थ्रू आउट इन इवेंट में। अज भी असांखे नज़र आयो तो पाकिस्तान की टीम की जी बैटिंग है वह उन मयार की कारकर्दगी जो मुज़ाहिरो न कर सकी। पहिरियों बैटिंग कई इंग्लैंड की टीम 9 विकेट नुकसान से 337 रन स्कोर करण में कामयाब थी, जैमें 84 रन की इनिंग खेडी बेन स्टोक, 60 रन की इनिंग खेडी जोए रोड ऐं उन सां गॾु 59 रन की इनिंग खेडियो जोनी बेयर स्टो। पाकिस्तान की टीम में एक तब्दीली कई वही। हसन अली जाइ ते शादाब खान के स्क्वाड में हिस्सो ॾिनो वियो, शामिल किया वियो, पर वो एतरी सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो न कर सकियो। 10 ओवरनि में 57 रन ॾिनियूं, उन का भी विकेट हासिल न कई, जॾहिं त हारिस रऊफ़ 64 रन ॾेई 3 विकेटूं हासिल कयूं। 2 विकेटूं शाहिन शाह आफरीदी ऐं 2 विकेटूं मोहम्मद वसीम जूनियर हासिल कयूं। पाकिस्तान के जो टारगेट मिलो वो 338 रन हो, जैसे हासिल करने में पाकिस्तान की पूरी टीम नाकाम थी वही। 43 पॉइंट 3 ओवरनि में सिर्फ 244 रन स्कोर करे पाकिस्तान की टीम आउट थी वही। उनमें भी आगा सलमान 51 रन सही टॉप स्कोर रहो। 38 रन की इनिंग खेडियो कप्तान बाबर आजम, 36 रन मोहम्मद रिजवान कयूं ऐं 29 रन सऊद शकील कयूं। वक्त अज सब का अहम गाल यह है तो इंग्लैंड के पारा डेविड विली 3 विकेटूं हासिल कयूं, जॾहिं त मोइन अली, गट एटिक्सन ऐं उन सां गॾु आदिल रशीद के हिस्से में 2 विकेटूं आयूं। पाकिस्तानी टीम के कप्तान अज जॾहिं टॉस हारी तो उन वक्त ही जेके उम्मीद हुयूं त जेकॾहिं पाकिस्तान एतिरो टारगेट कंदो त हेतिरे में हीअं थींदो, उन वक्त उम्मीदूं सभु टुटी वयूं। हिन वक्त असां पंहिंजे KTN न्यूज़ जे नाज़रीन खे ॿुधायूं त पाकिस्तानी टीम जे प्लेयर जी जेके टिकेटूं आहिनि उहे बुक थी वयूं आहिनि। हिकिड़ो 11 ॼणनि ते जेकी खेप हूंदी उहा सुबुह जो 8:55 ते कलकत्ता मां रवानी थींदी वाया दुबई पाकिस्तान ईंदी, ऐं उन खां पोइ ॿी खेप जेकी मैनेजमेंट ऐं रांदीगरनि जी हूंदी उहा सुभाणे शाम जो 8:20 ते कलकत्ता मां फ्लाइट कंदी दुबई। ऐं अहिड़ी तरह सां 13 तारीख़ ते जेके पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ शहरनि सां रांदीगर तालुक़ रखनि था, जिनमें सियालकोट है, KPK है, इस्लामाबाद है, लाहौर आहिनि, इहे रांदीगर पंहिंजे शहरनि ॾांहुं मोटंदा। पर हसन अली 22 तारीख़ ताईं जेको आहे सो इंडिया में तरसल हूंदो ऐं 22 तारीख़ ते उहो वापसी कंदो, जॾहिं त टीम डायरेक्टर मिकी आर्थर जेको आहे उहो 16 तारीख़ ताईं दुबई में हूंदो। उन खां पोइ उहो वापसि ईंदो पाकिस्तान। जॾहिं टॉस पाकिस्तान टीम जे कप्तान हाराई उन वक्त मैनेजमेंट जेके टिकेट्स हुयूं उहे बुक करायूं। त पाकिस्तान हिन वक़्तु 5 पोजीशन हासिल कई आहे। 2019 जो जेको वर्ल्ड कप हो उन में भी पाकिस्तान जी टीम 5 पोजीशन हासिल कई। जी मुजाहिद, बाबर आजम की कप्तानी के अवां कीअं ॾिठो आहे वर्ल्ड कप में, ऐं समूरी टीम की कारकर्दगी बाबत छा चवंदा? ॾिसो, सब खां पहिरियों जे बाबर आज़म की ॻाल्हि कयूं था त बाबर आज़म सिर्फ वर्ल्ड कप में कप्तान न हुयो, इन खां अॻु में भी 3 सालनि खां एज़ अ कैप्टन उहो टीम खे लीड करे रहियो हुयो। पर हिन वर्ल्ड कप में बाबर आज़म जी जेकी बॉडी लैंग्वेज एज़ अ कप्तान हुजणु खपे उहा असांखे नज़र न आई आहे। त एग्रेसिव हुजणु खपे, उनखे फाइट बैक करणु खपे, प्लेयर सां इंस्ट्रक्शन करणु खपे, बॉलर जी तरफ़ उनजो ध्यानु हुजणु खपे। पर किथे भी असांखे ईअं महसूसु न थियो त पाकिस्तानी टीम खे उहो लीड करे रहियो आहे। एज़ अ कैप्टन उनजी इन्वॉल्वमेंट असांखे घटि नज़र आई आहे। त उनजी परफॉर्मेंस बैटिंग में त नाकाम रहियो आहे, पर एज़ अ कैप्टन भी नाकाम रहियो आहे। इहो सबबु आहे जो पाकिस्तानी टीम सेमीफाइनल जे मरहले खां भी ॿाहिरि थी वई आहे। पर उन सां गॾु गॾु ड्यूरिंग वर्ल्ड कप त अठों चौधरी ज़का अशरफ सरफराज अहमद सां मुलाक़ात कई आहे। एक्सपेक्टेशन थी आहिनि त वर्ल्ड कप खां पोइ शायदि
टीम जे रांदीगरनि ऐं कप्तानी जे हवाले सां तब्दीलियूं कई वञनि, पर जेकी उमेद हुई त जेको बाबर आज़म आहे उहो सुठो कप्तान थी साम्हूं ईंदो, पर हिन वक़्तु को वॾो मेगा इवेंट खटाइण में नाकाम रहियो आहे। पर T20 ऐं वनडे ऐं ॿ टेस्ट मैचिस खां अलावा उनजी परफॉर्मेंस एज़ अ कैप्टन सुठी न रही आहे, पर वनडे रैंकिंग में हू बेस्ट प्लेयर रहियो आहे, पर उहा बि परफॉर्मेंस जे करे हाणे उहा जेकी पहिरीं पोज़ीशन उहा उन खां खसिजी वई आहे। शहनशाह अफरीदी खां बि पहिरीं जेकी पोज़ीशन हुई फास्ट बॉलर जी उहा बि खसिजी वई आहे, त उनजो जेको फीडबैक आहे एज़ अ कैप्टन उहो एतिरो सुठो न आहे। पर ओवरऑल पाकिस्तान जी टीम हिन सॼे मेगा इवेंट में 3 शोबनि में नाकाम नज़र आई आहे। फास्ट बॉलिंग हुजे, स्पिन जो शोबो हुजे, बैटिंग जो शोबो हुजे, ऐं हिननि 3 शोबनि में नाकामीअ सां गॾोगॾु फिटनेस जो वॾो अहम रोल रहियो आहे। शादाब जी फिटनेस जो मसइलो रहियो, उन सां गॾु हारिस रऊफ़ जी फिटनेस जो मसइलो रहियो, त पाकिस्तान टीम मुश्किलातुनि जे वर चढ़ियल रही इंडिया में। ऐं हिते वरी सिलेक्शन जा मामला चीफ सिलेक्टर इस्तीफ़ा ॾेई छॾी, उन सां गॾोगॾु ॿी जेकी जांच कमेटियूं उन जे ख़िलाफ़ कमु करे त सभु मिलाए सिलाए पाकिस्तान जी टीम जे ख़राब कारकर्दगी जो सबबु बणियो। वॾी महिरबानी मुजाहिद साहब।